सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे सलाम। अॼु पाण सिंध जे हिकु क़ौमी किरदार ते ॻाल्हाईंदासीं जेको मुंहिंजे किताब मिटीअ जा मुहाफ़िज़ जो हिकु हिसो आहे, बाब आहे। होशूशीदी। होशूशीदी सिंध जो क़ौमी सूरमो ऐं जर्नेल होश मोहम्मद शीदी। ही जेको पंहिंजी ॻाल्हि ॿोल आहे, टालपुर दौर जे बहादुर सिपह सालार होशो शीदी 1801 खां 1843 जो सन जेको आहे संदसि ज़िंदगी बाबति, फ़ौजी किरदार ऐं सिंध जे क़ौमी तारीख़ में संदसि अहमियत जो जाइज़ो पेश करे थो। माना हू होशू शीदी पंहिंजी आख़िरी जंग, दुबे वारी जंग 1843 में लॻी में मरसूं सिंध न ॾेसूं जो नारो बुलंद करे सिंधी क़ौम जे मज़ाहिमत जी अलामत बणिजी। संदसि फ़ौजी तरबियत फ्रेंच ऐं यूरोपी असर हेठि थी, जंहिं करे हू तोबखाने जो माहिर बणिजी वियो। हू टालपुर हुक्मराननि जे फ़ौज में नुमायां उहिदनि ते रहियो। संदसि शहादत, बहादुरी ऐं क़ौमी नारो अॼु ताईं सिंध जे इज्तिमाई शऊर में ज़िंदा आहे। सिंध जी तारीख़ में टालपुर दौर जेको आहे 1843 खां 1783 ईस्वीअ खां वठी, टालपुर दौर 1783 ईस्वीअ खां वठी 1843 ताईं हिकु अहम सियासी सिंध जो दौर रहियो। इन ई दौर में अंग्रेज़नि ख़िलाफ़ आख़िरी मज़ाहिमती जंगुनि में होशू शीदी जे नाले खे अमर हैसियत हासिल आहे। संदसि नारो मरसूं सिंध न ॾेसूं अॼु ताईं सिंधी क़ौमी तहरीक में मज़ाहिमत जो उहिञाण आहे। होश मोहम्मद शीदी जे पैदाइश बाबति मुख़्तलिफ़ रवायतूं मिलनि थियूं। जे अलाना चवे थो, लिखे थो पंहिंजी किताब 1970 में संदसि किताब छपियो आहे त संदसि जन्म जो साल, होशू शीदी जन्म जो साल 1801 ईस्वी आहे, जॾहिं त मोहम्मद हनीफ़ महर काछेलवी संदसि जेको आहे सो ॼमण जो अंदाज़े वारो साल 1782 ॿुधाए थो, लिखे थो। संदसि ज़ाती पस मंज़र बाबति वरी रिचर्ड बर्टन लिखे थो त हू माउ तरफ़ां शीदी ऐं पीउ तरफ़ां कमरानी हो। हू फ्रेंच फ़ौजियुनि खां तोपखाने जो हुनुर सिखियो ऐं पोइ मस्कत खां सिंध आयो, जिते टालपुर हुक्मरान जी फ़ौज में शामिल थियो। होश मोहम्मद शीदी 1811 धारे मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जे दरबार में शामिल थियो। खेसि मीर सुबदार ख़ान ऐं ॿियनि शहज़ादनि जो फ़ौजी उस्ताद मुक़ररु कयो त जीअं हुननि खे फ़ौजी ट्रेनिंग ॾिए। संदसि बहादुरी ऐं महारत सबबि हू टालपुरनि जे फ़ौज में नुमायां हैसियत हासिल करण लॻो। मियाणी जंग 1843 में थी। मीर सुबदार ख़ान जे अंग्रेज़नि सां साज़बाज़ बावजूदु होशू शीदी मीर नसीर ख़ान टालपुर जो साथ ॾिनो ऐं अंग्रेज़नि ख़िलाफ़ विड़ियो। नेपियर पाण लिखियो आहे पंहिंजे किताब में। दुबे वारी जंग आहे, 24 मार्च 1843 ते लॻी। अंग्रेज़नि सां हतमी जंग में हिन जर्नेल जी हैसियत सां होशू दुबे वारी जंग में जर्नल जी हैसियत सां हिन जंग जी क़यादत कई। बारूद ख़तमु थियण बावजूदु हथ में तलवार खणी आख़िरी दम ताईं विढ़ंदो रहियो ऐं मरसूं सिंध न ॾेसूं जा नारा बुलंद कंदो रहियो। हिन जंग में होश मोहम्मद शीदी अंग्रेज़नि जी बंदूक जे फायर सबबि शहीद थियो। संदसि तदफ़ीन बाबति मुख़्तलिफ़ राया मौजूदु आहिनि।
के तारीख़दान लिखनि था त खेसि पके किले में दफ़न कयो। जॾहिं त ॿियनि जी राय आहे त संदसि क़बर दुबे वारी जंग जे मैदान में आहे, नेपियर ईअं थो चवे। हाणे डॉक्टर नबी बख्श बलोच 1990 में पंहिंजी किताब में लिखे थो त संदसि औलाद ज़रिए जेको आहे सो नस्ल अॼु बि सिंध में मौजूदु आहे। सिंध होशूशीदी नस्ल अॼु बि मौजूदु आहे। होशूशीदी सिंध जी क़ौमी तहरीक में मज़ाहमत जी अलामत आहे। संदसि यादि में हैदराबाद में फ्लाईओवर पुल ऐं यादगार तइमीर थियल आहे। होशूशीदी न रुॻो हिकु बहादुर जर्नेल हो, पर सिंधी क़ौम ऐं आज़ादी जे जज़्बे जी सिंधी क़ौम ऐं आज़ादीअ जे जज़्बे जी अलामती शख़्सियत आहे। संदसि आख़िरी जंग में ऐं उन में जंग में बुलंद कयल नारो मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं सिंधी अवाम जे इज्तिमाही शऊर में अमर थी। संदसि तारीख़ी विरसे जी तहफ़ुज़ ऐं शख़्सियत बाबति वधीक इल्मी तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। अवां जी वॾी वॾी महिरबानी।